वधीक वज़न मुख़्तलिफ़ बीमारियुनि ख़ासि करे ब्लड प्रेशर, शुगर ऐं दिल जी ख़तरनाक बीमारियुनि जो सबबु बि बणिबो आहे। एतिरे ताईं जो थोल कैंसर जी बीमारीअ जो बि सबबु बणिजे थी। इहो ई सबबु आहे त वधीक वज़न वारा माण्हू सख़्तु परेशान रहनि था ऐं पंहिंजो वज़न घटाइण जी कोशिश में हूंदा आहिनि। पर छा तव्हां कॾहिं सोचियो आहे त वज़न में तेज़ीअ सां घटिताई आणणु या घणो वज़न घटाइण सिहत लाइ केतिरो ख़तरनाक थी सघे थो? वज़न में तेज़ीअ सां घटिताई आणणु हार्मोन्स जे तवाज़ुन में बिगाड़ पैदा करणु आहे। इहो बिगाड़ दिल तोड़े दिमाग़ ते अहिड़ा नाकारी असर छॾे थो जेके कंहिं बि हवाले सां सिहत लाइ सुठा नाहिनि हूंदा। तेज़ीअ सां वज़न घटाइण जा जिस्म जे मेटाबॉलिज़्म सिस्टम ते नाकारी असर पवंदा आहिनि, जंहिंसां उन जी सलाहियतुनि में घटिताई ईंदी आहे, जंहिंजे करे जिस्म जा समूरा निज़ाम सुस्त थी वेंदा आहिनि। तकिड़े ऐं घणो वज़न घटि करणु चमड़ीअ लाइ बि नुक़सानकार हूंदो आहे, जंहिंजे करे जिस्म जी चमड़ी लड़की पवे थी, जंहिंजो घटिजणु इंतिहाई ॾुखियो हूंदो आहे। लड़कियल चमड़ी तकिड़े कुराड़प समेत मुख़्तलिफ़ मसइलनि जो सबबु बि बणिबी आहे। आम ख़्यालु हूंदो आहे त वधियल वज़न खे पंहिंजी पसंदि जे वज़न ताईं घटाइण सां ख़ुशी मिले थी। इहा ॻाल्हि सही त आहे, पर कॾहिं कॾहिं इन जे उबतड़ बि थींदो आहे। हिकु तहक़ीक़ में ॿुधायो वियो आहे त वज़न घटाइण सां ज़हनी दबाव जा ख़तरा वधी वेंदा आहिनि, जंहिंजे करे केतिरा ई माण्हू लगातार बुनियादनि ताईं मायूसीअ जो शिकार बणिजी वञनि था। तेज़ीअ सां या तकिड़े वज़न घटाइण औरतुनि लाइ माहवारीअ जा मसइला बि पैदा करे सघे थो। लगातार वज़न घटाइण जी कोशिश करण सां लैक्टिन नाले प्रोटीन मुतासिर थींदी आहे, जंहिंजे करे जिस्म बुखूं काटण वारे दौर में हलियो वञे थो, जंहिंसां औरतुनि जी माहवारी बंदि थी वेंदी आहे। वज़न घटाइण वारा माण्हू सणब खां मुकमल पासो कंदा आहिनि, पर जेकॾहिं जिस्म खे रोज़ जे बुनियादनि ते घुर्बल सणब नथो मुहैया कयो वञे त अहिड़ी सूरत-हाल में पथरीअ जा ख़तरा वधी वेंदा आहिनि। पथरीअ जी बीमारियुनि खां बचण लाइ जिस्म खे लाज़मी तौर ते घुर्बल सणब पहुचायो वञे। थुल्हे माण्हुनि जो ध्यानु रुॻो पंहिंजो वज़न घटाइण ॾांहुं हूंदो आहे, जंहिंजे करे उहे इन ॻाल्हि ॾांहुं ध्यानु नाहिनि ॾींदा त अहिड़े अमल सां उन्हनि जा कुल्हा, पुठी, छाती ऐं जिस्म जा ॿिया हिसा बि कमज़ोर थी वेंदा आहिनि। कुल्हनि ऐं पुठनि जो मज़बूत ऐं ताक़तवर हुजणु जिस्म जूं कैलोरीज़ ॻाल्हण लाइ इंतिहाई अहम हूंदो आहे, जंहिंजे सनो ऐं कमज़ोर थियण जे नतीजे में जिस्म खे फ़ाइदनि बदिरां नुक़सान पहुचंदो आहे। उन करे वज़न घटाइण जी कोशिश दौरान कुल्हनि ऐं पुठनि खे कमज़ोर थियण खां बचायो वञे त इहो सिहत लाइ सही हूंदो।